बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम डियर स्टूडेंट्स। पैसिव वॉइस जे हवाले सां अॼु असां अव्हां सां प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस डिस्कस कंदासीं। पर क्लास शुरू करण खां पहिरीं असांजी अव्हांखे गुज़ारिश आहे त जेकॾहिं अव्हां अञा ताईं असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे बि प्रेस करियो त जीअं हर अचण वारी वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। यादि रहे त हर सुठी ॻाल्हि सवाब जारिया में शामिल आहे ऐं अगरि तव्हां हिन वीडियो खे पंहिंजे लाइ फ़ाइदेमंद सम्झो था त पंहिंजे दोस्तनि सां बि ज़रूरु शेयर कयो। सो हलूं था पंहिंजे क्लास जी तरफ़। प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस यानी ज़मान हाल कामिल इस्तमरारी में जेके असांजा हेल्पिंग वर्ब आहिनि, एक्टिव वॉइस में जेके हेल्पिंग वर्ब आहिनि उन में उते आहिनि हैज़ बीन ऐं हैव बीन। इन्हनि जो असां कीअं इस्तेमालु कंदा आहियूं गुज़िरियल क्लासनि में असां उहो डिस्कस करे चुका आहियूं। उन खां पोइ पैसिव वॉइस में जेके हिन जा हेल्पिंग वर्ब थींदा उहे थींदा हैज़ बीन बीइंग ऐं हैव बीन बीइंग। यानी एक्टिव जा हेल्पिंग वर्ब अलॻि आहिनि ऐं पैसिव जा हेल्पिंग वर्ब चेंज आहिनि। ऐं हिन में जेके सिंधी में असां निशानियूं ठाहींदा आहियूं उन्हनि में खां रहियो आहे, खां रही आहे, या खां रहियो आहियां, या खां रहिया आहियूं। यानी हिन टेंस में असांखे को न को वक़्तु ॾियणो आहे, पोइ चाहे वक़्तु वाज़े हुजे चाहे वाज़े न हुजे। ऐं इन में असां सिंस ऐं फार जो बि इस्तेमालु कंदा आहियूं। सिंस ऐं फार असां कीअं इस्तेमालु कंदा आहियूं इन ते असां ऑलरेडी तव्हां सां हिकु क्लास में डिस्कस करे चुका आहियूं मुकमल ख़ासि सिंस ऐं फार ते। तव्हां उते बि ॾिसी करे उनखे सम्झी सघो था। इहे टेंस यानी एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस कीअं इस्तेमालु कयूं था, अचो त उनखे सम्झूं था। पैसिव वॉइस सां गॾु असां एक्टिव वॉइस बि सम्झंदा हलंदा आहियूं त जीअं असांखे पोइ हिते जेको बि असां पढ़ी आयासीं उहे असांजे रिवाइज़ बि थी वञनि ऐं असांखे सम्झ में बि अचनि। हाणे एक्टिव वॉइस में जेको अफर्मेटिव जो जुमिलो असां ठाहींदा हुआसीं प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में, त उनजो तरीक़ेकार इहो हुयो त असां सब्जेक्ट पिया रखूं, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब यानी हैज़ बीन या हैव बीन, उन खां पोइ मेन वर्ब जो फोर्थ फॉर्म असां चवंदा आहियूं इंग फॉर्म खे। यानी जेको एक्टिव वॉइस जो जुमिलो आहे उन में असां हिन में फोर्थ फॉर्म रखंदासीं। उन खां पोइ रखूं था ऑब्जेक्ट ऐं आख़िर में टाइम मुराद चाहे पोइ वाज़े हुजे चाहे वाज़े न हुजे त असां ॾियणो आहे टाइम। जेकॾहिं असां सिंधी में हिकिड़ो जुमिलो ठाहियूं था त मां 5 कलाकनि खां कार हलाए रहियो आहियां, यानी हिन में असां टाइम ॾियूं था त कॾहिं खां 5 कलाकनि खां। त इनखे हीउ जुमिलो एक्टिव जो आहे, त इनखे जॾहिं असां अंग्रेज़ी में ट्रांसलेट कंदा हुआसीं त असां लिखूं पिया आई हैव बीन ड्राइविंग द कार फॉर 5 आवर्स। यानी इन में असां हैव बीन जो इस्तेमालु कयोसीं। इनखे जॾहिं असां पैसिव में चेंज कंदासीं त पैसिव जी जेका फॉर्मेशन आहे उहा ज़ाहिर ॻाल्हि चेंज हूंदी। त उन में असां छा कंदा आहियूं, पहिरियां ऑब्जेक्ट रखंदा आहियूं, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, यानी हेल्पिंग वर्ब हिते जेके लॻंदा इहे वरी पैसिव जे हवाले सां लॻंदा। उन खां पोइ मेन वर्ब, पर मेन वर्ब जो हिते असां थर्ड फॉर्म यूज़ कंदासीं। ऐं उन खां पोइ बाय ऐं सब्जेक्ट, उन खां पोइ टाइम। यानी टाइम चाहे असांजो जुमिलो एक्टिव जो हुजे चाहे पैसिव जो हुजे, टाइम हिन में असांखे ॾियणो आहे। सिंधी में वरी हिन जो जुमिलो पैसिव जो चेंज हूंदो, जीअं कार 5 कलाकनि खां मूंखां हलाइजी रही आहे या मुंहिंजे ज़रिए हलाइजी रही आहे। त इनखे जॾहिं असां अंग्रेज़ी में ट्रांसलेट कंदासीं त असां लिखंदासीं द कार हैज़ बीन बीइंग ड्रिवन बाय मी फॉर 5 आवर्स। यानी एक्टिव जो जुमिलो एक्टिव वारे अंदाज़ में थींदो ऐं पैसिव जो जेको जुमिलो आहे उहो वरी पैसिव जे अंदाज़ में थींदो। उन खां पोइ जॾहिं असां हिन में नेगेटिव जो जुमिलो ठाहींदा आहियूं त नेगेटिव जी जेका फॉर्मेशन आहे एक्टिव वॉइस जे हवाले सां उहा आहे त सब्जेक्ट रखंदासीं, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ नॉट, उन खां पोइ बीन। यानी नॉट असां हैज़ हैव या बीन जे विच में रखंदासीं। उन खां पोइ मेन वर्ब जो फोर्थ फॉर्म साॻियो इंग फॉर्म, उन खां पोइ ऑब्जेक्ट ऐं टाइम। सिंधी में जेकॾहिं असां जुमिलो ठाहियूं था त मां 5 कलाकनि खां कार न हलाए रहियो आहियां, यानी नेगेटिव जो जुमिलो आहे त इन में असां नाकारी आहे। त अंग्रेज़ी में जॾहिं असां लिखंदासीं त आई हैव नॉट बीन ड्राइविंग द कार फॉर 5 आवर्स। उन खां पोइ जॾहिं असां हिनखे पैसिव कंदासीं त पैसिव में पहिरियां ऑब्जेक्ट रखूं था, उन खां पोइ हेल्पिंग वर्ब, पोइ रखूं था नॉट, ऐं बाद में बीन बीइंग। यानी इहे जेके ॿई वर्ड आहिनि बीन ऐं बीइंग, इहे ॿई वर्ड नॉट खां पोइ रखंदासीं। उन खां पोइ जेको मेन वर्ब लॻंदो उहो थर्ड फॉर्म लॻंदो, बाय सब्जेक्ट ऐं टाइम। सिंधी में जुमिलो जेकॾहिं ठाहियूं था त कार 5 कलाकनि खां मूंखां न हलाइजी रही आहे, त अंग्रेज़ी में असां लिखंदासीं द कार हैज़ नॉट बीन बीइंग ड्रिवन बाय मी फॉर 5 आवर्स। यानी असां नॉट जेका रखूं था बीन बीइंग खां पहिरियां रखूं था। उन खां पोइ ॿियो जुमिलो असां ठाहींदा आहियूं इंट्रोगेटिव, यानी सवाली जेको जुमिलो ठहंदो त एक्टिव में असां उहो ईअं ठाहींदा आहियूं त पहिरियां हेल्पिंग वर्ब रखंदा आहियूं, उन खां पोइ सब्जेक्ट, पोइ वरी बीन। यानी हेल्पिंग वर्ब जेको असां चऊं था त उन मां मुराद हैज़ या हैव मुंड में रखंदासीं,
बीन उन सां गॾु न रखंदासीं ॿाहिरि। सब्जेक्ट रखी बीन वरी उन खां पोइ रखंदासीं। उन खां पोइ जेको मेन वर्ब आहे उहो साॻियो ई फोर्थ फॉर्म ईंदो, छो जो एक्टिवाइज़ जो जुमिलो आहे। उन खां पोइ ऑब्जेक्ट, टाइम ऐं क्वेश्चन मार्क। सिंधी में जुमिलो ठाहियूं था त छा मां 5 कलाकनि खां कार हलाए रहियो आहियां। त अंग्रेज़ी में इहो जुमिलो ईअं थींदो त हैव आई बीन ड्राइविंग द कार फॉर 5 आवर्स। हाणे इन ई जुमिले खे जॾहिं असां वरी पैसिव कंदासीं त पैसिव में बि वरी साॻियो ई तरीक़ो आहे, हेल्पिंग वर्ब मुंड में रखंदासीं। यानी तरीक़ो साॻियो ई आहे, चाहे एक्टिव जो हुजे पैसिव जो, हेल्पिंग वर्ब असां मुंड में रखंदासीं। उन खां पोइ ऑब्जेक्ट, पोइ वरी बीन बींग, यानी सिर्फ़ु हैज़ या हैव ॿार रखंदासीं। बीन ऐं बींग वरी ऑब्जेक्ट खां बाद में रखी मेन वर्ब जो रखंदासीं थर्ड फॉर्म। उन खां पोइ बाय, पोइ सब्जेक्ट, टाइम ऐं क्वेश्चन मार्क। छा कार मूंखां 5 कलाकनि खां हलाइजी रही आहे। हैज़ द कार बीन बींग ड्रिवन बाय मी फॉर 5 आवर्स। उन खां पोइ इंट्रोगेटिव नेगेटिव जेको सवाली नाकारी जुमिलो आहे उहो कीअं ठहे थो। एक्टिवाइज़ में असां जॾहिं जुमिलो ठाहींदासीं त उन में हेल्पिंग वर्ब मुंड में रखूं था। उन खां पोइ सब्जेक्ट, पोइ नॉट, उन खां पोइ बीन, मेन वर्ब जो फोर्थ फॉर्म, ऑब्जेक्ट, टाइम ऐं क्वेश्चन मार्क। सिंधी में छा सां जुमिलो शुरू थींदो, छा मां 5 कलाकनि खां कार न हलाए रहियो आहियां। त अंग्रेज़ी में जॾहिं असां लिखंदासीं त इहो जुमिलो ईअं थींदो त हैव आई नॉट बीन ड्राइविंग द कार फॉर 5 आवर्स। हाणे इन ई जुमिले खे जॾहिं असां पैसिव कंदा आहियूं त पैसिव में हेल्पिंग वर्ब वरी मुंड में रखंदासीं। उन खां पोइ ऑब्जेक्ट, पोइ नॉट, उन खां पोइ बीन ऐं बींग बाद में रखी मेन वर्ब जो थर्ड फॉर्म रखंदासीं। उन खां पोइ बाय, पोइ सब्जेक्ट ऐं उन खां पोइ टाइम ऐं क्वेश्चन मार्क। सिंधी में जेको जुमिलो ठहंदो, छा कार मूंखां 5 कलाकनि खां न हलाइजी रही आहे। त अंग्रेज़ी में असां लिखंदासीं हैज़ द कार नॉट बीन बींग ड्रिवन बाय मी फॉर 5 आवर्स। उन खां पोइ लास्ट में असां डायरेक्ट पैसिव सम्झंदा आहियूं। त डायरेक्ट पैसिव असां उन जुमिले खे चवंदा आहियूं जंहिंमें सब्जेक्ट न हूंदो आहे। सब्जेक्ट ज़रूरी बि न आहे, एक्टिव वाइस में त सब्जेक्ट ज़रूरी आहे, पर पैसिव वाइस में ज़रूरी न आहे। हुजे बि ठीकु आहे, अगरि नाहे बि को मसइलो कोन्हे। त हाणे हिन में बि साॻे तरीक़े सां सॼो जुमिलो त साॻियो ठहंदो, पर सिर्फ़ु इहो आहे त असां न बाय जो इस्तेमालु कंदासीं ऐं न कंहिं सब्जेक्ट जो इस्तेमालु कंदासीं। जीअं कार 5 कलाकनि खां हलाइजी रही आहे, अफर्मेटिव जो जुमिलो आहे, त असां लिखंदासीं द कार हैज़ बीन बींग ड्रिवन फॉर 5 आवर्स। कंहिंखां हलाइजी रही आहे, इहा शइ हिन में वाज़ न आहे। उन खां पोइ नेगेटिव जो जुमिलो आहे त कार 5 कलाकनि खां न हलाइजी रही आहे, त द कार हैज़ नॉट बीन बींग ड्रिवन फॉर 5 आवर्स। उन खां पोइ सवाली जेको जुमिलो आहे, छा कार 5 कलाकनि खां हलाइजी रही आहे, त असां लिखंदासीं हैज़ द कार बीन बींग ड्रिवन फॉर 5 आवर्स। उन खां पोइ इंट्रोगेटिव नेगेटिव में छा कार 5 कलाकनि खां न हलाइजी रही आहे, त असां लिखंदा हैज़ द कार नॉट बीन बींग ड्रिवन फॉर 5 आवर्स।